नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में मच सान्य जे शहीदनि जे वारसनि सां इज़हार यकजहती तौरु सिंध में धरना जारी आहिनि, जंहिंमें हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडोलियार, कराची, नौशहरो, फेरोज़ ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी धरना जारी आहिनि। मुज़ाहिरीन जुमे नमाज़ बि क़ौमी शाहरा ते अदा कई आहे। हज़ारा बिरादरी जे माण्हुनि जी बि शिरकत आहे। मच सान्य ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि जो वाधू वटि क़ौमी शाहरा ते धरणो जारी आहे। धरणे सबबि कराची खां सखर वेंदड़ सभई गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में मच सान्य जे शहीदनि जे वारसनि सां इज़हार यकजहती तौरु सिंध में धरना जारी आहिनि, जंहिंमें हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडोलियार, कराची, नौशहरो, फेरोज़ ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी धरना जारी आहिनि। मुज़ाहिरीन जुमे नमाज़ बि क़ौमी शाहरा ते अदा कई आहे। हज़ारा बिरादरी जे माण्हुनि जी बि शिरकत आहे। मच सान्य ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि जो वाधू वटि क़ौमी शाहरा ते धरणो जारी आहे। धरणे सबबि कराची खां सखर वेंदड़ सभई गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि।